ज़ोरी नबी साईं के उठायो ऐं साईं के परे कयूं हज़रत बिलाल के कीरी था साईं जे अखियुनि मुबारक खां परे करण जी कोशिश था कयूं साईं आवाज़ लगाए हज़रत बिलाल खे फरमायो बिलाल सुस्त न थी जाए हाँ न लाए जाए दिल शिकस्ता न थी जाए हे भले तोखे धक हणंदा रहनि जे बची वें त गाज़ियां जे शहीद थियनि बेड़ा पार हज़रत बिलाल नबी साईं जे अखियुनि मुबारक परे थी साईं मोटी आया पंहिंजे हुजरे साईं जे अखियुनि मुबारक ज़ारो क़तार पाणी धोए हज़रा मथे खणी दुआ करणो मुंहिंजा अल्लाह मुझे बिलाल जी पारत दी मुझे बिलाल जी पारत दी मुझे बिलाल जी पारत दी ओ अल्लाह से तुझी तौहीद जे करे बिलाल के मारंदा मुझे गुलामी जे करे बिलाल के मारूं क्यों अल्लाह ने बिलाल के बचाए बिलाल जी हिफाज़त फरमाए बिनी जानन जे सरदार जी दुआ का मजाक नहीं दुआ कबूल थी वही साईं अञा वेठा ही रहा त ख़बर तने पई के दा कई त साईं बिलाल पहुचियो साईं उथिया साईं दौड़दा आया हुजरे मुंबा निकता हज़रत बिलाल के ॾिसी साईं हज़रत बिलाल के भाकुर जी पातो हज़रत बिलाल के चुमियूं ॾिनो हज़रत बिलाल जे जिस्म ते हथड़ा मुबारक लाहींदा हज़रत बिलाल के फरमाईंदा पुट बिलाल काथे काथे ज़ालिमनि तोखे धकाया बिलाल काथे काथे ज़ालिमनि तोखे लचियूं बिलाल काथे काथे ज़ालिमनि तोखे चंबाया मां कुर्बान वञा हज़रत बिलाल जे मान ऐं शान वधा फरमाए थो साईं तकलीफ़ त ॾाढी न धक त ॾाढा आहियूं पर तव्हां भाकुर पातो निर ते चुमेणी तव्हां पंहिंजे नबुत वारे हथ मुबारकनि खे मुंहिंजे जिस्म जे मथां फेरायो मां बिलाल जा धक बि छुटिया त फट बि छुटिया साईं फरमायो बिलाल दे हाल वालो कियां पोते कियां न वादाते चे साईं कुटे 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 जबल जी चोटीअ ते रखी मां बेहोश मुझे मथों वडी जिंब वडो पत्थर सीने ते रखी हलिया मां जी अखि खुली त मां चुरी पुरी न पोइ सघां एडी वडी जिंब हुई मुंहिंजे सीने ते मां हीअं नज़र कयमि त ॿ नूरी मलाइक मथों आसमान तो पे लथा पोइ उन्हनि पत्थर के परे कयो ऐं मूंखे चयो त बिलाल मिठो मोहम्मद करीम तुंहिंजे लाइ रोए थो भॼ सुहिणे मोहम्मद करीम खे पंहिंजो मुंहुं ॾेखार साईं पोइ मूंखे अचण जी ताक़त न हुई घुमण जी वसियत न हुई पोइ मां पाण खे जबल जी चोटीअ खां उछलायो लेथियूं खाईंदो खाईंदो अची ज़मीन ते पियुसि पोइ साईं घुमण जो मूंमें पावर न हो पोइ मां बांबड़ा पाईंदो गिस्मियूं ॾींदो रेड़ियूं पाईंदो तव्हांजी महफ़िल मजलिस में ॿुध तव्हां भाकुर पाता चुमियूं ॾिनियूं तव्हां पंहिंजा हथ मुबारक मां बिलाल जे जिस्म ते फेराया मुंहिंजी तकलीफ़ ख़त्म थी मुंहिंजा फट छुटी विया मुंहिंजा धक ख़त्म थी विया सोना साईं तव्हांजे भाकुर जी बरकत सां तव्हांजे हथ मुबारक जे लॻण जी बरकत सां मूंखे ख़बर ई कान थी पवे त के मां बिलाल खे धक बि लॻा वॾियूं तकलीफ़ आयूं वॾा तव्हां असांखे कुझु ई न थियो आहे तॾहिं बि असांखे क़दुरु न आहे नबी साईं जो ग़ुलाम अम्मार के बेचारे के टांडन जे मच्चे ते डाले दे हाल वाल मार छॾे तो तौहीद कन
हज़रत अम्मार रज़ियल्लाहु ताला ताने लाए कांदन जो मचो मुझे लाए बिस्त जो बिस्तरो आहे ताने लाए बाया ताने लाए ताना मुझे लाए बिस्त जो हिंदो हज़रत अम्मार जी मासूम आसान के अबू जहल सुरो के चवे तो माई जल पंज छोकरे मार के मुसलमान देवा कर्म भरेवा कुरान जा सबक तो वठे एक अल्लाह जी गाल तो करे जल पंज छोकरे के छड़े वने मोहम्मद करीम जो पासो न त ज़रियूं कनाज़ू न त कुर्दा कनाज़ू न त रेज़ा कनाज़ू मां कुर्बान वञा मासूम आसान जे मां नहीं शान वदा और तज़ाता ईमान दरजोल चेदी ज़ालिम अबू जहल शाथो धमकने मगे पुट जे बारे में तोखे इल्म ही नहीं त मां भी करूं भरे मिठे मोहम्मद करीम जी गुलाम बणजी वई तू पुट लाए मगे धमकियो तो ने मां पाणी जने अल्लाह जी तौहीद वदाने तो मने वेठी आ तमा पुट के के जल्दी भरे चंगो मुझे ला मासूम आसान भरे बेचारी केई पे औरत जात कमजोर जैन छोकरन के अबू जहल जो मारियो न माये के पुटियो अजी जो मासूम आसान के पुटियो अजी जो मासूम आसान के धक्कन बेचारी रतो दादी वई पिछाड़ी बेहोश थी वई जेमा मासान के होशा अबू जहल जल माई दे हाल वार अम्मा सुम्या जान जो ओ अबू जहल तू शादो समझे इन बिन धकम दे मां दीन शरींदर इस्लाम शरींदर अल्लाह जी तौहीद शरींदर भले मां ज़रियूं थी वञा पुरदा थी वञा गतरा थी वञा मुझे गोश्त जे गतरे मां अल्लाह जी वहदानियत जा तराना तोखे ॿुधण में ईंदा न शरींदर तौहीद चे माई हीअं न मञींदी अरे छोरो वञो ॿ ठकाए जो हिकु उठ जो मुंहुं ओभर कयईं ॿिए जो ओलाए अम्मा साइण जो हिकिड़ो पेर हिकु उठ जे पेर में ॿधईं ॿियो पेर ॿिए उठ जे पेर उठनि खे थोरो हलाए त अम्मा साइण वीचारी छिकिजी वई अबू जहल माई साथी सम्झी जॾहिं उठ अल्लाह तूं बफ़ा कां जी वेंदी माई हयाती प्यारी थी त शद कलमे के शद अल्लाह जी वहदानियत के जो लात भी आहे जो उज़ा भी आहे जो हुबल भी आहे अम्मा जान फरमाए थी न अहद वो अकेलो अहद वो अकेलो हुन सां कोई शरीक नाहे आखिर अबू जहल के गुस्सो ऐं कावड़ थी अचे बिना देर जे उठनि खे हलाए तो मां साइण वीचारी चीर जण शुरू थी थिए अल्लाह जाने तो हेॾो उधारो मां साइण बफ़ा कां थी थिए हेॾो मां मिठी जी ज़ुबान ते क़ुरान शरीफ़ जी तिलावत जारी आहे यासीन वल क़ुरान हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम अम्मा साइण वीचारी शहीद थी वई पर अल्लाह जे तौहीद सां सौदे बाज़ी न कई माई चए जो ख़बाब तू मुझो गुलाम आ तू मुझो नौकर तू मुझो खाईंदो आ मुझो पींदो हर ख़बाब माई होशियारी न ॻाल्हाए जेतिरो खाराईंदी आ उन खां पीणो कमु वठंदी आ
छाती चवे तो माई चवे तो मातुनी मौलाया मातुनी माल क्या तू मुझे गुलाम माँ पैसर में तो ये खरीद गया तो ये मुझे हुकूमत दे रहा ये माँ शादी बता तुम मोहम्मद करीम जो गुलाम बन गया करूँ भयो दीचे में तो हिकड़ो अल्लाह असांजे इलान जी नफी कयूं तो ना है ये लात ना है नुज़ा ना है हुबल महबूद है ना शड़े हुए खबर मोहम्मद करीम जी गुलामी न तो पछताई ने माँ कुर्बान हो जाए खबाब जे जवाब दा फरमाया तुम माई जे को करो दी कर माँ तो सुने मोहम्मद करीम जो गुलाम बन गया अल्लाह जी वहदानियत मने चुका अल्लाह अकेलो 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 व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर माई चेंजण में बोला अचो अजो खबाब पकड़ो पकड़ दियो दस्यो खबाब के ऊंधो करे खट दे सुमायो समझियो खमीस लायो खमीस लथी इन जे हाथ अगियो खट जे पावर में बदो बद जिया इन जा पैर पयो खट जे पावर में बदो पैर बद जिया माई शादी करे टिफणी लिखणे बाद जे वो टिफणी जने बाहर ते गाड़ी थी वने खणी टिफणी के हज़रत खबाब जी पुठी ते रखी काते दी रखी पुठी जी जो टिफणी पुठी ते दी हज़रत खबाब जी पुठी में लई थी ने जने वाह टिफणी ते चढ़े दी टिफणी ठरी थी वने वरी माई टिफणी खणी वरी बाहर ते रखी वही बाह में टिफनी के गाड़ो करे वही हज़रत खबाब में पुठी ये जो तकलीफ आयो तो ही दे करे साहब आखे अज साण तो ही दसा सोदे बाजी के बैठा जो ना है अल्लाह से मुसवाए कोई महबूब जो ना है को अल्लाह से मुसवाए सजदे जे लायक ना है को अल्लाह से मुसवाए कुर्कों जे लायक ना है को अल्लाह से मुसवाए कोई इबादत जे लायक ना है को अल्लाह से मुसवाए पुत्र देने वालो ना है को अल्लाह से मुसवाए ज्ञान देने वालो ना है को अल्लाह से मुसवाए मुश्किल कुशा ना है को अल्लाह से मुसवाए हाजत रवा ना है को अल्लाह से मुसवाए कारसाज ना है को अल्लाह से मुसवाए नफे नुकसान जो मालिक फरमाया दो मा तशाऊन इल्ला यशा अल्लाह रब्बुल आलमीन जो अल्लाह से मुसवाए किने नाले ते नजर ने आज जायज जो किने नाले ते अल्लाह से मुसवाए पास जायज किने नाले ते फंगण जो कोहणो जायज नहीं किने नाले ते गऊं जो कोहण जायज नहीं किने नाले ते बकरी जो कोहण जायज नहीं कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन तो इधर पाना पे पैदा मंजिया हो सफा चंगा
भला माण्हू मजबूरीअ में शिरकू करे वेठा आहिनि, चङा भला। असांजो मौलवी साहब आहे हिकिड़ो, उन चयो त असांजी मासी वीचारे खे औलाद न पई थिए। पोइ हिकिड़े ॾियारे फ़क़ीराणी आई घर ॾे, मासीअ खे चयईंसि भला हथ त ॾेखार। हथ ॾिसी चयईंसि तोखे औलाद थींदी, पर गाज़ी बाबा या सखर में पीर उते लॻल थी ताला। पोइ 3 नंबर ताले खे हथ हणी आ, तोखे पुट न ॼमे त मां ॾंढ भरे ॾियां। चई साईं मुंहिंजी मासी सफ़ा हथ मां निकिती वञे। चवे त मूंखे इजाज़त ॾे त मां वञा ताले खे हथ हणी ॾियां, पुट ॼमे मूंखे। माई चई वई आहे। मां चवां पियो जे माई एॾी पोतल हुजे हा त दर दर ते छो पिने आ, रुपए में जरा छो धिका खायां। तूं चरी थी आ माई जे करे पंहिंजी मान थी वञे। जे मां ॾाढी कावड़ कई, मां मासी खे चयमि त जेकॾहिं तूं वई त पोइ तोसां खाइण पीअण ख़तमु। पोइ जे मासी माठ करे वेही रही, जे ख़ुदा जी कुदरत 2 महीननि में मासी के पेट में वसण थी वई। चइबो मां मासी खे चवां मासी ॾे हार ताले खे हथ न हणी, कीअं पुट थियो थी, कीअं ॿार थियो थी। चइबो जे साईं जेकॾहिं मासी वञे जाई पई ताले खे हथ हणी थियां त ईमान हलियो वञे सां चवां त मूंखे हिन साईं पुट साईं ॿार अज़ीज़ो औलाद ॾियण वारो अल्लाह साईं आहे। हुनजी मर्ज़ी आहे जंहिं महिल जंहिंखे ॾे। असांजे पाड़े में 12 साल हिकिड़ी माईअ खे औलाद न पई थिए, ॿार ई न थी। घणा साल वीचारीअ ॿियो दफ़ो ॿार वरितो, वरी हुनखे पाले ताते। ख़ुदा जी कुदरत 12 सालनि खां पोइ पेट में वसण थियसि, हिकिड़ी नियाणी ॼमियसि। वरी ॿीहर पेट में वसण थियसि, ॿी नियाणी ॼमियसि। वरी 3 पेट में वसण थियसि। 3 ॿार बि वीचारी अल्लाह खे प्यारी थी। रंगे जा रंग अल्लाह से हिकमत है। अल्लाह से पंहिंजनि हिकमतुनि खे पाण थो ॼाणे। जेकॾहिं कंहिंखे औलाद नथो ॾे त ज़रूर अल्लाह से हिकमत हूंदी। मुंहिंजा अज़ीज़ो पाण संभालियो, पंहिंजो ईमान बचायो। जो अल्लाह से खां सवाइ कोई पुट ॾियण वारो न आहे, कोई नियाण ॾियण वारो न आहे, कोई मुश्किल कुशा न आहे, कोई हाजत रवा न आहे, कोई नफ़े नुक़सान जो मालिक न आहे, कोई सेहत ॾियण वारो न आहे, कोई इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक न आहे। मेहरबानी करे पाण में सही माना में तौहीद पैदा कयो। जेकॾहिं सही माना में तौहीद समझणी त तौहीद पैदा करणी त मेहरबानी करे तबलीग जमात में हलिया वञो। 3 ॾींहं 10 ॾींहं 40 ॾींहं इंशाअल्लाह ताला सही माना में तव्हांखे अल्लाह तौहीद नसीब फरमाए। तौहीद पक्की कयो। मुझे आका से मुझे रबर से फरमायो सजी जिंदगी गुनाहन में गारे पर तौहीद में पक्को आ। क़यामत जे ॾियारे जहन्नम जी बाहि में धोप सोप थींदल, पुट सट थींदल, सज़ा ईंदल। पिछाड़ी आख़िर बिस्त जो वारस मालिक ज़रूर थींदो। तौहीद वॾी शइ आहे। कुरान में अल्लाह हीअं फरमाए इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला
अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। रब फरमायो जे तो मुझे अल्लाह कोई अल्लाह रब इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह जे जो मुझे महबूद करो अल्लाह जे जो मुझे करो खालिक करो अल्लाह जे जो मुझे करो मालिक अल्लाह जे तौहीद वारे मौक़ो दे जमी पाण के प्यारो सुमस्तकाम मजबूती पियो सही जिंदगी तौहीद में अल्लाह फरमायो पोजरे में जान के सीमारी ना हो ततनज़्ज़ल अलैहिमुल मलाइका अल्ला तखाफू वला तहज़नू हेरो मौत जा मारू ना हेरो अल्लाह ने फरमायो बीबी मलाइकनी जमात मोकली ना हो को हज़रत इज़राइल ने जो रूह परवाज़ कमाए ऐ बी मलाइकनी जमात उनके चौंदिया तो जवान तौहीद परस्त न कब्र जो खम कर न आखिरत जो खौफ कर तौहीद जे करे अल्लाह ने तो हो राजिया तो हो खुशा तुझे ला अल्लाह ने कब्र भी बिस्त जो बाग बनाया तो आखिरत में भी अल्लाह ने तुझे लाए बिस्त जे बगले जो इंतजाम कर फरमाइश जाए तौहीद बड़ी शे तो असा जा बुजुर्ग चौंदा है अदा एकड़ी घरवारी नाफरमानी थी करे घणी मुर्स जो चयो नथी वञे ए मानी तो घुरे त मानी नथी दे पानी तो घुरे त पानी नथी दे कपड़ा इस्त्री करे नथी दे पर मुर्स पो भी हलाई दो नाफरमान घरवारी पर जदे वा घरवारी मुर्स जे हक में बे खे शरीक हुई पोयो मुर्स माफ करे सकदो इन गुनाह ॻाल्हायो नथा तालुम लिखियो आहे त अल्लाह से हर गुनाह माफ करे सके तो मर्जी जो मालिक आ पर जेकॾहिं अल्लाह से को कंहिंखे शरीक तो करे तो इन जी बख्शिश ही ना है इन जी माफी ना है अल्लाह इनके जहन्नम जी बाह में उछलदो तो वरी न जहन्नम जी बाह तो इधर बचायो पानी ईमान बचायो जो अल्लाह से इबादत अल्लाह जात में भी सिफात में भी अदा पहले नंबर ते इया बीमारी तो इयो दो तो इयो गुनाह तो जे भी मुसलमान में शिरक वाली बीमारी आई यो कलमे वारो यो मुसलमान सलाण वारो यो कुरान शरीफ जी तिलावत करण वारो ये नमाज़न पढ़ण वारो क़यामत जे ॾियारे काफ़िर सां गॾु बीठो हूंदो ऐं काफ़िर सां गॾु ऊंधे कंदे जहन्नम जी बाहि में निकिरंदो तो इन जो ख्याल कयो ऐं ॿिए नंबर ते अथव बेनमाज़ी हुजण वारो कहिड़ो ॾोह साईं ने फरमायो रोज़ानो रोज़ 1000 दफ़ा कलमा भरे कुरान शरीफ जा खत्म करे हज उमरा करे खैर खैरातों करे पर जेकॾहिं हिन में नमाज़ न आहे त क़यामत जे ॾियारे इहो काफ़िर सां गॾु बीठो निमरूद सां गॾु अबू जहल सां गॾु उतबे सां गॾु शेबे सां गॾु फिरौन सां बेनमाज़ी नबी से जो गुलामियों में निकतो तो वञे मुसलमानियों में निकतो तो वञे हे वरी चए तो नमाज़ ते छा नमाज देना है बाकी शाते आ जादे ताना लगा क्यों होगी बेनमाज़ी जे मस्जिद में रोगी बुढ़ा बेचारा थोड़ा नमाज में बिठा नौजवान लभनी ऐं आए करना नौजवान मस्त लगा पिया न टच मोबाइल में चंडी लाई खानो ही आई अलगो देना लोग और के पड़ा भी ते की पिया मायगिरी जाए तो जैसे दे
चवंदा हाजी साहब उन सां मुलाक़ात तव्हांजी करायूं मूंखे साहब साईं वॾे जो आशिको हलो मां चयो हलो भला मां हुते पहुतुसि त हेॾी बादल जहिड़ी मोबाइल चाचे जे हथ में आहे लॻो पियो अचे मां मथां वञी सलाम कयोमांसि हिकु भेरो उथियो वेचारो मां चाचा छा थो करे चए साईं मिड़ेई टाइम पास था कयूं चाचा इहो तुंहिंजी उमिरि आहे टाइम पास करण सॼो डडल तुंहिंजो कबर में आहे बची आहे मुंडी थी ॼाणी आहे बि कबर में वेही तूं कबर जी तयारी कर तूं हिन गंदगीअ में छो फाथो आहे अदा फेसबुक में छा आहे गंदगी आहे व्हाट्सएप में छा आहे इंटरनेट छा आहे कहिड़ी बेहयाई आहे आम माण्हू त आम माण्हू पर मौलवियुनि जो बि कमु लही वियो आहे ईअं आहे कोन न यहूद ने नसारनि टीवी कढी वीसीआर कढी डिश कढी पर ॾिठो त ॿिया सभु फासी आहे पर मुला बची आहे मुला बची आहे जंहिं अहिड़ो को सामान कढो जो मौलवियुनि खे लेटाए वो पंहिंजे अनुसार में कामयाब विया जाई पई मौलवी हिते की पिया जंहिं मौलवी खे हेॾो सेट हथ में ये काल गुम लॻा पिया मोबाइल में ख़बर ई नथनि ॼण जहान में आहियूं कोन आहियूं फेसबुक वारो नशो को एॾो नशो आहे जो जेको फेसबुक में लॻो पियो बस गुम थो थी वञे हमारा लॻो पियो मोबाइल में घरवारी मानी भाॼी खे रखियो ये मोबाइल में मस्त आहे गिरो वञी खाईंदो थो वञे घरवारी खे त चंडी तुंहिंजो मथो ख़राब थी वियो आहे छा चई छो चई चंडी भाॼीअ में लूणु आहे न मिर्च आहे चई निभागा तूं फेसबुक में मस्त थी वियो आहे तूं हेॾे ॾिसे ई नथो तूं गिरो वञी पाणीअ में ॿोड़े खाईंदो थो अल्लाह मांखे ॿिए दोस्त ॾेखारियो न वीडियो त ॾिस अलाह जाने जॾहिं उहो वीडियो ॾिठुसि ॾुख बि थिए पियो पर खिल बि न पई थिए हमरा हिकिड़ो वञे थो मोबाइल हलाईंदो मस्त लॻो पिया घुमंदो थो वञे घुमंदो ख़बर तॾहिं पियो त ढम कीअं वञी गठर में कॾहिं त सॼो गप अदा सची ॿुधायो ईअं नौजवान मोबाइल में मस्त थिया न कनि न ॿाहिरि त असांखे मस्त नज़र अचंदा मोबाइल में तव्हांजे ॻोठ में हलाए आहिनि हलाए न आहिनि 5 ॼणा पाण में वेठा आहिनि हिक ॿिए जो मुंहुं ठुक नथो वणे 5 ई मोबाइल में मोबाइल तबाही करे छॾी अल्लाह ॼाणे असां हिन सूरत खां वाही टच वारी मोबाइल वठूं ई नथा हिनखे त हलाईंदा वठो हे टाइम जो इहो मोबाइल जान ईमान जो कमजोर करण वारो मर्ज़ इहा अभिमा खां परे करण वारो मर्ज़ इहा दोस्तनि यारनि खां परे करण वारो मर्ज़ इहा महिरबानी फरमाए इन मोबाइल वारे मर्ज़ मां पंहिंजी जान छॾायो पोइ ॾिसो त अलाह साईं कीअं थो तव्हांखे सुकून नसीब फरमाए